वज़ीर आज़म इमरान ख़ान FIA जे अॻूणे DG बशीर मेमन जा समूरा इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त बशीर मेमन जेको कुझु ॻाल्हाए रहियो आहे उहो कूड़ ऐं वधाउ आहे। सीनियर सहाफ़ियत ऐं एंकर पर्सन सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बशीर मेमन कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। मूं उनखे कॾहिं बि कंहिं जे बारे में केस ठाहिण लाइ न चयो। बशीर खे उन खां अॻु को ख़ासि सुञाणींदो बि न हुयो। वज़ीर आज़म चयो त काबीना मीटिंग में ज़रूरु चयो हुयो त ख़्वाजा आसिफ ख़िलाफ़ जांच थियणु घुरिजे। हुन चयो त बशीर मेमन मूंखे आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ GIT केस में हिकु भेरो अपडेट कयो हो। वज़ीर आज़म चयो त बशीर मेमन खे फाइज़ी सां ख़िलाफ़ कॾहिं बि केस ठाहिण या जांच लाइ न चयो हुयो। रेफरेंस फाइल करण जो कमु बशीर मेमन जो हुयो ई न त उनखे छो चवंदुसि। हुन चयो त बशीर मेमन खे मरियम नवाज़ नून लीग या PP ख़िलाफ़ केसनि लाइ कॾहिं बि न चयो। ख़ातून अवल जी तस्वीर जे मामले में मरियम नवाज़ ते दहशतगर्दी जो केस ठाहिण लाइ न चयो हुयो। वज़ीर आज़म चयो त जहांगीर तरीन मामले में इंसाफ़ थींदो। अली ज़फ़र ॾिसंदो त किथे असर रसूख़ त इस्तेमालु नाहे थियो। शहज़ाद अकबर खे साइड लाइन नाहे कयो वियो। शुगर केस जी जांच कंदड़ कमेटी में तब्दीली नाहे कई वई।